हाणे छा करे शायदि घुरबो न सही शायदि मिली वियो चुप खणी कई हाणे बसि करे चुप के त महबूब पाक खे थोरो फिक्र थी पियो कहिड़ो फिक्र थियो पाण फरमाइनि था साहबी तो शाहिदी त ॾिनी पर ॻाल्हि त ॿुधाए तूं त हुएं त कोन कीअं ॾिनई अब सम्झो था अलाए न ख़ुदि साईं फरमाइनि था तूं त हुएं त कोन पोइ कीअं शाहिदी ॾिनई छो ॾिनई अल्लाह अकबर कबीरा छो शाहिदी ॾिनई तूं त वाक़ई वक़्तु हुएं बि कोन तो कीअं चयो त साईं हाओ तव्हांजी ॻाल्हि थियल आहे अर्ज़ु करे या रसूल अल्लाह ऐं अल्लाह जा हबीब हे त ॾाचीअ जे वापार जी ॻाल्हि आहे अवां इन में कीअं कूड़ हणंदव असांखे ख़बर कान्हे त अल्लाह हिकिड़ो आहे असांखे ख़बर कान्हे त जन्नत आहे असांखे ख़बर कान्हे त लोह महफूज़ आहे असांखे ख़बर कान्हे का त लोह कलम आहे असांखे का ख़बर कान्हे का त रब पाक हिसाब किताब वठंदो ओ प्यारा हबीब तूं आसमान जूं ख़बरूं थो ॾी उहे मञूं था बाक़ी ज़मीन जी ख़बर मोहम्मद करीम तुंहिंजी छो न मञूं अल्लाह अकबर हक चार या अली या रसूल अल्लाह जॾहिं आसमानी ॻाल्हियूं तुंहिंजूं सचियूं हन त ज़मीन जी ॻाल्हि तुंहिंजी कीअं कूड़ी हूंदी मूं ॾिठो कोन हो मां मजलिस में कोन हुअसि पर मुंहिंजो ईमान आहे त मुंहिंजो मोहम्मद करीम सच थो चवे साईं फरमाइनि था साहबी हाणे ॻाल्हि ॿुधजां क़ुरान जो कानून आहे त हर मामले में ॿ शाहिद ॾींदा पर मां मोहम्मद करीम जो तूं शाहिद आहे अॼु खां पोइ जिथे तूं हिकु शाहिदी ॾींदे तुंहिंजी हिक जी शाहिदी ॿिन्हिनि जे जाइ ते छो तूं मोहम्मद ई गवाह आहे तूं मुंहिंजो गवाह बणियो आहे हाणे ॿियनि जे लाइ कानून आहे त ॿ शाहिद हुजनि पर जंहिं जाइ ते तूं हूंदे तूं हिक जी शाहिदी ॿिन्हिनि जे जाइ ते अल्लाह अकबर कबीरा इहो थी तो मिनून बिल्लाह व रसूलिही अल्लाह ते ईमान आण ऐं अल्लाह जे रसूल ते ईमान आण मुंहिंजा अदा मोहब्बत ऐं ईमान ऐब न कढंदो आहे कढंदो आहे ॻाल्हि त ॿुधाए मोहब्बत ऐं ईमान ऐब कढंदो आहे इहे ऐब न आहिनि मुंहिंजे आका नामदार जे बारे में हर मामले में कीड़ा पियो ॻाल्हि मां कढी हीअं बि न हो किताब खोलींदे हूंदे आयतूं पढ़ंदो हूंदे मुताला कंदो हूंदे इहे ॻाल्हियूं चूंडींदो हूंदे मुंहिंजा सोणा ताज़ो हिकिड़े हंधि जलसो कयो मूंखे चिठी मिली उन में लिखियो पियो त मौलवी तव्हां छा चओ त नबी खे ग़ैब जी ख़बर आहे नबी करीम अलैहिस्सलाम यहूदियाणी जी दावत ते विया बकरी कुठई बकरी के ज़हर में बरधई सॼी ज़हर थी वई हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के दस्तरखान ते विहारे खाराई नबी करीम अलैहिस्सलाम खाधो सहाबन भी खाधो सहाबी शहीद थी विया नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के भी तकलीफ़ थी पई जेकॾहिं हुज़ूर खे ग़ैब जी ख़बर हुजे त पोइ ज़हर वारी बकरी छो खाया अब समझी आ न हालांकि जेकॾहिं मौलवी आहिनि पढ़ियल आहिनि त इन जो जवाब भी हदीसनि में मौजूद आहे किताबनि जे अंदरि इहा ॻाल्हि बि मौजूद आहे मामलो साफ़ लॻो पियो आहे पर ऐब ॾिसण वारे खे रुॻो ऐब नज़र ईंदो आहे ऐब देखे शान काटे नुक्स का जो या रहे फिर कहे मुनकिर कहूं उम्मत रसूलुल्लाह की इहो कहिड़ो उम्मती आहे जो रुॻो ऐब पियो ॻोल्हे नुक्स पियो कढे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे उन ऐबनि वारा कमज़ोर पहलू पियो ॻोल्हे मुस्लमान इन्ही जो नालो न आहे ओ मुंहिंजा अदा हक़ीक़त ही आहे मां हुनखे चयो आहे बा ॻाल्हि ॿुध जंहिं किताब मां इहा हदीस तो नकुल कई आहे त हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन खे यहूदियाणीअ ज़हर ॾिनो पाण उन खे वापरायूं तकलीफ़ थी ॿ टिनि सहाबनि खाधो जेके शहीद थी पिया हाणे ॻाल्हि त ॿुध इन हदीस जो न को अॻु पढ़ी न को पुछ पढ़ी जेकॾहिं इहा सही हदीस मुकमिल पढ़ी आहे मुंहिंजे आका जो शान इन लफ़्ज़नि में मौजूद आहे हदीस आहे मुस्लिम शरीफ़ जे अंदरि मुंहिंजे महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो यहूदियाणी बकरी कुठी कुही उनखे खलई गोश्त टुकड़ा कई उनखे कुने में रधई हुन में ज़हर मिलाए दस्तरखाने ते रखियई मूंखे घुराए दावत ॾेई मानी खारायई मां मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जॾहिं मानी खाइण लाइ आयो आहियां साईं फरमाइनि था मूं अञा हथ ई कोन धोता हा त उहो रधल गोश्त मां मोहम्मद सां ॻाल्हाए पियो रधल गोश्त मूंसां या रसूल अल्लाह ला ताकुलनी मूंखे न खाइजां अन मसमूमुन मां ज़हरीलो आहियां मुंह में ज़हर पियल थी मूंखे हथ न लाइजां मूंखे न खाइजां मुंहिंजे हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो अॼु इम्तिहान हो
नबी जो ऐं गैर नबी जो अॼु इम्तिहान हो त नबी छा खे चइबो आहे, गैर नबी छा खे चइबो आहे। यहूदाणी खे दुश्मनी त हुई, पर यहूदाणी खे इम्तिहान बि वठणो हो त नबी आहे या न। छाजे करे अल्लाह जो फ़ैसिलो हूंदो आहे, अल्लाह यासिमुक मिनन्नास। ओ मुहम्मद करीम, मां अल्लाह तुंहिंजो मुहाफ़िज़ आहियां, माण्हू तोखे नुक़सान पहुचाए कोन सघंदा, तोखे मारे कोन सघंदा। यहूदाणी खे ख़बर आहे त जेकॾहिं सचो नबी आहे त भला ॾिसांसि ज़हर सां मरी वियो त सचो नबी न आहे, जेकॾहिं न मरी वियो ऐं ॿिया मरी विया त पोइ नबी सचो नबी आहे, ॿिया नबी कोन हा, गैर नबी आहे। हुज़ूर फरमाइनि था गोश्त मूंसां ॻाल्हाए थो त मां ज़हर वारो आहियां, मां मुहम्मद खे ख़बर आहे त ज़हर अथसि, मां चयो त ठीकु आहे तो में ज़हर हुजे भली हुजे मां खावां थो, ॿिया खाइनि, ॿिया शहीद थींदा, तन खे शहादत मिलंदी, मां मुहम्मद करीम खे कुझु कोन थींदो, मुंहिंजी शान ज़ाहिर थींदो त मां सचो नबी आहियां। या रसूल अल्लाह हक चार या मुझे प्यारे आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पाण फरमाया त मूं त ॼाणी वाणी खाधो, नबी ऐं गैर नबी में फ़र्क़ु थिए। अब आओ न सही, उहो साॻो गोश्त साॻो दस्तरखानो जन ॿियनि खाधो सभु शहीद थी विया, नबी करीम अलैहिस्सलाम जी ज़ात बाबरकात खे कुझु बि कोन थियो। छो त गैर नबी ऐं नबी जो फ़र्क़ु थी वियो त जेके नबी हो असली सचो नबी आहे उनखे कुझु कोन थियो आहे, नबी न हा, उनखे तकलीफ़ थी, ज़हर उनखे मारे विधो, शहीद थी विया, उनखे शहादत मिली, पर चवंदे त भला हुज़ूर पंहिंजे हथनि सां छो सहाबी माराया, अबा सहाबी माराया ई कोन, हुननि जे मुक़द्दर में शहादत लिखियल हुई ऐं उन्हनि शहादत ॾेई मुंहिंजे मुस्तफ़ा जे नबूअत जे सचाईअ जो ऐलान करे छॾियो। ॾिसो मुंहिंजो आका सचो नबी आहे, नबी खे कुझु कोन थो, हालांकि इहो वाक़ियो ख़ुदि हदीसनि में लिखियो पियो आहे, किताबनि में लिखियो आहे, हूअ त ॻाल्हि ॻोल्हे वञी कॾहिं त नबी खे ज़हर खारायो ख़बर कान पई, बाक़ी इहा ॻाल्हि कान थो ॿुधाए छो त ज़ाहिर थो करे त मुंहिंजे आका जो शान थो ज़ाहिर थिए। ओ मुंहिंजा अदा हाणे सच ॿुधाइजां त इन्हनि जे ॾाढ़नि ते एतबार कजे, इन्हनि जे निमाज़ुनि ते एतबार कजे, इन्हनि जे क़ुर पढ़ण ते एतबार कजे, इन्हनि जे मस्जिदनि आबाद करण ते एतबार कजे, कीअं एतबार कजे, कहिड़ो सबूत आहे त मुस्लमानी आहे, कहिड़ो सबूत आहे त ईमान सचो आहे। मुंहिंजा प्यारा, इश्क ऐं मोहब्बत जो मक़ाम अहिड़ो हूंदो आहे, आशिकारा चिकार बा तहक़ीक़ हर कुजा नाम ओस्त कुर्बाने। आशिक जो कमु इहो हूंदो आहे त माशूक जे शान जी ॻाल्हि ईंदी आहे त पक न पुछंदो आहे, कसम न ॾींदो आहे, चवंदो आहे त बराबरि जेकॾहिं मुंहिंजे माशूक जी ॻाल्हि आहे त बिल्कुलु सची आहे। सलात मिलंदा हुआ पढ़ंदा अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यदना व नबीना व मौलाना मुहम्मद वालिही व सहाबिही व बारिक व सल्लिम अलैहि। आका जी तारीफ़ कर, शिरक जी फतवा थी लॻे, हा या न, नबी करीम खे सॾ कर, शिरक जी फतवा थी लॻे, महबूब पाक जो बयान कर, शिरक जी फतवा थी लॻे। और मुंहिंजा प्यारा दोस्त अल्लाह पाक हर जगह ते पंहिंजे महबूब पाक जो पंहिंजे नाले सां गॾु बयान क़ुरान में कयो, अल्लज़ीन युज़ून अल्लाह व रसूलहू। ॾिसो, युज़ून अल्लाह व रसूलहू, जेके माण्हू अल्लाह खे ऐं अल्लाह जे रसूल खे ईज़ाइन था, लानहुमुल्लाहु फिद दुनिया वल आखिरा, अल्लाह ताला फरमाए थो मां हुननि जे मथां दुनिया ऐं आख़िरत में लानत करे छॾी आहे। वअअद्द लहुम अज़ाबम मुहीना, उन्हनि जे लाइ मुख़ारी वारो अज़ाब तयारु करे छॾियो आहे। हिते ख़ुदा पाक पंहिंजे ज़ात सां पंहिंजे हबीब खे बयानु कयो। अब हाओ या न, इन्नल्लज़ीन युबाइऊनक इन्नमा युबाइऊन अल्लाह, अल्लाह ताला इते भी पंहिंजे हबीब जो बयान पंहिंजे ज़ात सां थो करे। ओ मुंहिंजा प्यारा हबीब, जेके तो मुहम्मद जे हथ ते हथ रखनि था से तोसां हथ नथा रखनि, मां अल्लाह जे हथ ते हथ था रखनि। मई युतिल्लाह वर रसूल, जेको ताबेदारी करे थो अल्लाह जी, अल्लाह जे ॾाढे चो अल्लाह जी, अल्लाह जे, मन युतिर रसूल फक़द अता अल्लाह, जंहिं रसूल जी ताबेदारी कई त तहक़ीक़ अल्लाह जी ताबेदारी कई। ओ मुंहिंजा अदा, असीं महबूब पाक जो शान अल्लाह जे शान सां गॾु इन्हीअ जे करे बयानु कंदा आहियूं त ख़बर पइजी वञे त अल्लाह जो हबीब आहे, जो अल्लाह जो महबूब आहे, अल्लाह जो प्यारो आहे। बाक़ी गॾु बयानु करण सां शिरक कोन्हे। असीं त चवंदो त अल्लाह अल्लाह आहे, महबूब मख़लूक आहे, अल्लाह महबूब, पोइ फ़र्क़ु थी वियो त पोइ बाक़ी को शिरक छाजो आहे। बाक़ी तुंहिंजे ख़्याल मुताबिक़ त सही न, नबी करीम अलैहिस्सलाम जी एतिरी तारीफ़ था कयो, एॾो शान था ॻायो जो अल्लाह जे शान खां टपाए था छॾियो। ईअं तव्हां कॾहिं कयो आहे छा? तव्हां कंहिं आलिम दीन अहल सुन्नत वल जमात जे आलिम जे ज़ुबान खां
अहिड़ी का ॻाल्हि ॿुधी आहे त नबी पाक खे अलाह जे शान खां वधायो हुजेसि। ॿुधायो बाबा, पहिरीं पहिरीं ॻाल्हि, अलाह जे शान खां केरु वधाईंदो? मां अर्ज़ु कंदुसि उन्हनि खे त तव्हां था चओ त अलाह जे शान खां वधायो था। हाणे असांखे महिरबानी कयो, पहिरीं पहिरीं त अलाह जे शान जी हद ठाहे ॾियो, लीको कढी ॾियो, पोइ असां उन लीके खां पोइ टपंदासीं कोन। अदा ॻाल्हायो थींदो ई मतां यार सकरण जा मौलवी करे विझनि। अलाह पाक जे शान मुबारक जी हद फासिल खणी ठाहिनि, हद खणी कढनि, लीको खणी कढनि। बनो कढिबो आहे न बाबा, हिन सीम खां हेॾे तुंहिंजी बनी, हेॾे महजी बनी। अबा सीम हूंदी आहे न साईं, बनो विच ते हूंदो आहे, पथर हूंदा आहिनि। पोइ चऊं ठीकु आहे, हाणे तव्हां था चओ त अलाह खां नबी जो शान वधायो था। पहिरीं पहिरीं असांखे अलाह पाक जे शान जी हद ठाहे ॾियो, पोइ असां उन खां मथे वधंदासीं कोन। आहे अलाह जे शान जी हद? तव्हांजी माना त हिननि जो एतिरो अलाह हुआ जो थोरी नबी जी तारीफ़ कर त नबी मथे थियो वञे। हिननि जो अलाह अब ईअं न साईं, हे अहिड़े अलाह खे मञनि था जो थोरी नबी पाक जी तारीफ़ कर त हिननि जे अलाह खां नबी चढ़ियो वञे मथे। ईअं आहे छा? अड़े ईअं कोन्हे को। असां पाक उन रब खे मञींदा आहियूं, असांजो उहो अलाह पाक आहे। इन्नल्लाह अला कुल्ल शैइन क़दीर। रब करीम कुल शइ जे मथां कुदरत रखण वारो आहे। सारे जहान जी केॾी बि खणी तारीफ़ करो आहे, सभु जहान जी तारीफ़ रब जी तारीफ़। अल्लाह मां जेकॾहिं चवां वाह जो लठ ठहियल आहे, अब छा चवां? वाह जो सोहणे साईं जी लठ आहे। अब हाउ न साईं, रंग कहिड़ो भलो आहे, जंडरी कहिड़ी सोहणी लथल आहे, ॾाढी भली आहे, मज़बूत बि आहे, ख़ूबसूरत बि आहे, हुस्न वारी बि आहे। अब तारीफ़ कंहिंजी? लठ जी। कंहिंजी तारीफ़? जेकॾहिं हिन कचहरी में कारीगर वेठो हूंदो, जंहिं लठ ठाही हूंदी, ख़ुशि थींदो न? चवंदो थे अॼु त मुंहिंजो आसमान सां मथो लॻो वञे। मौलाना साहब, मुफ्ती साहब शाहपुर खां आयो, मुंहिंजे लठ जी तारीफ़ अहिड़ी कई जो बसि छा ॿुधायां तव्हां। अब आओ न साईं, ख़ुशि थींदो न साईं? छो त हुन ठाही आहे, हुन रंग ॾिनो आहे, हुन जंडरी ते लाथी आहे, ख़ुशि थो थिए त वाह जो मां ठाही आहे। अड़े जेकॾहिं मुंहिंजे आका जो शान कयो त मुहम्मद बेमिसाल आहे, मुहम्मद बा इख़्तियार आहे, मुहम्मद करीम नूर अला नूर आहे। हबीब पाक खे सॼे जहान जे ज़र्रे ज़र्रे जी ख़बर आहे। नबी करीम अलैहिस्सलाम जो शान बयानु कयूं। मूंखे सच ॿुधाइजां त जंहिं रब पाक हबीब खे ठाहियो आहे, उहो रब ख़ुशि थींदो या कोन थींदो? हा, तारीफ़ महबूब जी कंदासीं त कारीगर राज़ी थींदो या न? आशिक़ तो फरमाए दा मदअतुहुन सारा, ओ आशिक़ मुंहिंजे हबीब जी तारीफ़ उहा न कजांइ, उहा तारीफ़ न कजांइ, उहा छॾे ॾिजां जेका नसारा पंहिंजे नबी लाइ चवंदा हुआ। कहिड़ी चवंदा हुआ? चवंदा हुआ ईसा इब्नुल्लाह। छा चवंदा हुआ? ईसा, ॾाढे चओ, ईसा इब्नुल्लाह, ईसा अल्लाह जो पुटु आहे। इहा ॻाल्हि न कजांइ, यानी नबी करीम जी तारीफ़ कर, पर यहूदनि वारी ॻाल्हि न कजांइ त ईसा अल्लाह जो पुटु आहे। माना नबी पाक खे बि अल्लाह जो टुकड़ो ठाहीं, अल्लाह जो जुज़ो ठाहीं, अल्लाह जो हिसो ठाहीं, अल्लाह जो भाईवार ठाहीं, अल्लाह पाक जो पुटु ठाहीं। इहा न कर, पर वहकुम बिमा शित फीह मदहम वल करमी। इन खां सवा जेका बि तोखे मुस्तफ़ा जी तारीफ़ करणु खपे त पियो तारीफ़ कर, न को आका जो शान खुटंदो, न का तारीफ़ खुटंदी। अल्लाह आशिक़ फरमाए थो मुंहिंजे हबीब जी तारीफ़ कर। छा चओ? हीअं चओ, मुंहिंजे मुस्तफ़ा जे शान में हे लफ़्ज़ चओ। कहिड़े तरह सां चवां? चओ फ़ाक़न नबीयीन फ़ी ख़ल्क़िन व फ़ी ख़ुलुक़िन। मुंहिंजे आका जे शान में चओ फ़ाक़न नबीयीन फ़ी ख़ल्क़िन व फ़ी ख़ुलुक़िन वलम युदानूहु फ़ी इल्म वला करमी। मुंहिंजे आका जे शान में चओ त मुंहिंजो महबूब मोहम्मद मुस्तफ़ा नबियनि खां शान में भी बुलंद आहे त तख़लीक़ में भी बुलंद। अल्लाहु अकबर या रसूल अल्लाह। मुंहिंजे महबूब मुस्तफ़ा जे लाइ चओ। छा चवां? हीअं चओ हुवल हबीबुल्लज़ी तुरजा शफ़ाअतुहु
ले कुल्ले हौल मिनल अहवाले मुक़तहमी। इहो मुझे हबीब जो शान गाए, उहो मुझो प्यारो हबीबा जै महबूब का सवा ॿियो को रस्तो आहे कोन को असांजो हिन जहान में भी वसीलो त हुन जहान में भी वसीलो। हुवल हबीबुल्लज़ी तुरजा शफ़ाअतुहु, उहो हबीब पाक आ जंहिंजे शफ़ाअत में असां गुनहगार खे उम्मीद आ। लिकुल हौल मिनल अहवाल मुक़तहमी, हर मुसीबत हर दुखे वक्त में जॾहिं भी मुसीबत पई मुझे आका जी ज़ात जो सहारो आ, ॿियो को सहारो आहे ही कोन। अब आओ या न हीअं चओ, छा चवां, चओ हीअं चओ फ़इन्न मिन जूदिका दुनिया व दर्रतहा व मिन उलूमिका इल्मल लौहे वल कलमी। महबूब पाक ने ज़ात बाबरकात के अर्ज़ कर, या रसूल अल्लाह तो जो एॾो त इल्म आ जो तुंहिंजे इल्म जे दरिया जो हिकिड़ो कतरो हिकिड़े पासे त लोह कलम जो इल्म हिकिड़े पासे। वमिन उलूमिका इल्मल लौह वल कलमी, तुंहिंजे इल्म जो मिन तबईज़ी आ, तुंहिंजे इल्म जे ज़र्रे मां हिकिड़ो ज़र्रो एतिरो त वसी आ जो लोह कलम जो इल्म भी तुंहिंजे इल्म जो ज़र्रो आ। ऐं फ़इन्न मिन जूदिका दुनिया व दर्रतहा, तुंहिंजी सखावत एॾी आ जो ही जहान हू जहान तुंहिंजे सखावत जो कतरो आ। ओ मुंहिंजा प्यारा दोस्त, तोखे ख़बर हुजणु खपे हुन जे फरियाद खे ॿुधो, ॿुधई या न, ऐं क़बूल भी फरमायो। अब हाओ या न, ऐं उन खां पोइ वरी इनाम भी ॾिनऊंसि। हाणे सच ॿुधा त इनाम जाइज़ ॻाल्हि ते ॾिनऊंसि या नाजाइज़ ॻाल्हि ते? ॾाढे त चओ जाइज़ ॻाल्हि ते न। हाणे जाइज़ ॻाल्हि कहिड़ी आहे? उन क़सीदा शरीफ़ जे अंदरि ही शेर भी मौजूद आहे। कहिड़ो? या अकरमल ख़ल्क़े माली मन अलूज़ो बेही, या अकरमल ख़ल्क़ माना ऐं सारी कायनात में इज्जत वारा, सारी कायनात में मन अलूज़ बिही सिवाक, तोखां सवा ॿियो केरु आहे जो मां उनजी पनाह वठां। माना या रसूल अल्लाह तोखां सवा ॿियो को भी कोन्हे जेको मुंहिंजी पनाह जी जाइ हुजे, मुंहिंजे पनाह जी जाइ तूं मुहम्मद करीम आहे। सभु चओ सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। ऐं वेठो काथे आहे? बगदाद जे इलाइक़े में। सॾे कंहिंखे थो? मदीने जे ताजदार खे। अब हाओ या न साईं, बगदाद ऐं मदीनो समय महलनि जो मुफ़ासिलो आहे। ग़ाइबाना सर थो करे चवे थो या अकरमल ख़ल्क़े, छा थो चवे? या। ऐं हुज़ूर करीम अलैहिस्सलाम नाराज़ न थिया त शिरक थो करी, मूंखे छो थो सॾी? अलाह पनाह ॾींदुई, मां मोहम्मद कहिड़ी पनाह ॾींदोसांइ? मुंहिंजे लाइ छो थो चवीं त तोखां सां मुंहिंजी पनाह कान्हे का? मुशरिक थो थिए। हुज़ूर झले सा न बाबा, पर नबी करीम झलियो कोन। मोहम्मद मुस्तफ़ा हथ भी घुमायो, इनाम भी ॾिनईंसि। मालूम थियो त पस ग़ाइबाना हुज़ूर खे सॾणु शिरक न आहे। जेको मुस्तफ़ा खे पस ग़ाइबाना सॾे त खे सॾु भी मिले थो, इनाम भी मिले थो। अब आओ या न? ओ मुंहिंजा प्यारा दोस्त, ज़रा सोचण जो मक़ाम आहे। सुबुह जो हुन जे मथनि ते चादर भी पई आहे जेका हबीब पाक अता कई आहे। अरबीअ में चादर खे चइबो आहे बुरदा, बुरदतुन। उन कसीदे जो नालो अॼुकल्ह मशहूर आहे, कसीदा बुरदा, चादर वारो कसीदो। ॿ टे ॾिहाड़ा गुज़रिया, 4-5 ॾिहाड़ा गुज़रिया, ओ मौलाना साहब पंहिंजे घर वेठो आहे। ॿिए मुल्क जो बादशाह, उन जो वज़ीर हली आयो आहे। दरवाज़ो अची सुबुह जे टाइम ते खटखटायो अथई। अब सम्झो था न? मौलाना ॿाहिरि निकिरी आयो, ॾिठई त वज़ीर साहब बीठो आहे। भले आयो बाबा, शुक्र आहे, ॾे ख़बरूं चारूं। कि तो वटि आयो हा कम सां। कहिड़े सां? कि तो वटि हिकिड़ो हुज़ूर करीम जे शान में कसीदो लिखियलु आहे। मुंहिंजो पुटु बीमार आहे, ओ कसीदो मूंखे ॾे त मां पंहिंजे पुट ते घुमायां त चङो भलो थी वञे। मौलाना शरफुद्दीन फरमाए थो त मूं त सवे नातो लिखियूं, नबी पाक जा मौलूद लिखिया, मुस्तफ़ा जो शान ॻायो आहे। तोखे अलाए कहिड़ो मौलूद खपे? अब सम्झो था न? तोखे कहिड़ी नात ॾियां? चएसि तो बाबा उहा नात ॾे जंहिंजे मुंड में ही शेर आहे। कहिड़ो? अमिन तज़कुर जीरा निम्बेज़ी सलमी मज़ज तदमान जारा
मिन मुक़लतिन बिदमी। ओ नफ्स, ओ इंसान, अॼु छाजे करे थो रोई पियो? मां सम्झां तो तोखे ज़ी सलम जा पाड़ेसरी यादि पिया आहिनि। तोखे केरु यादि पिया आहिनि? तोखे मदीने जा पाड़ेसरी यादि पिया आहिनि। मज़त दम अंजरा में मुक़लतिन बिदमी। तुंहिंजे अखियुनि मां ॻोढ़ा था वहनि पिया, पर उहो ख़ाली ॻोढ़ा कोन के ॻोढ़नि सां गॾु रत बि वहे थी पई। चई बाबा उहो मूंखे कसीदो ॾे जंहिंजे मुंड में हो शेर आहे। मौलाना बुस्री तो फरमाए तो ख़ुदा जो कसम आहे, जॾहिं हुन इहे शेर जा कसीदे जा इब्तिदाई शेर पढ़िया त मुंहिंजी पेरनि हेठां ज़मीन निकिरी वई। छो त जॾहिं इहो कसीदो मूं लिखियो हो त हिकिड़ी ख़बर मूंखे ई बि अलाह खे ई, टे ख़बर ई कंहिंखे कान हुई, मूं त कंहिंखे ॿुधायो बि कोन हो। हिन ॿी विलायत जे माण्हू खे कीअं ख़बर पई त मूं कसीदो लिखियो आहे? अब सम्झो था न? पुछो मांसि भला ॾे ख़बर, कसीदो तोखे इहो ॾियां थो, पर तोखे कीअं ख़बर पई आहे त इहो मूं कसीदो लिखियो आहे? चवे थो अदा इहो राज़ न पुछ, चए महिरबानी करे ॿुधाए। चए न मुड़ी वञ, चए कीअं मुड़ा मूंखे वारो कर ॿुधाए। चवे थो भला जेकॾहिं नथो मुड़ी त ॿुधायां थो। उन राति जो कसीदो पढ़ियो पे, मुहम्मद करीम ॿुधो पे, ही ग़ुलाम उन जाइ ते मौजूद हुयो। मुस्तफ़ा जे दरबार में तो कसीदो पढ़ियो पे, मुंहिंजी आका जे ज़ात पसंद करे ॿुधो पे, ऐं ही ग़ुलाम बि उते मौजूद हो। तोखे इनाम मिलिया पे, पार पता जाए तोखे मुस्तफ़ा चादर ॾिनी हुई आहे न? हुनजो बि एॾो को मक़ाम हो जो मुस्तफ़ा जे कचहरी में गोया वेहण वारो हो, उन्ही दरबार में हाज़िरी ॾियण वारो हो। मुंहिंजा सोहणा ओ अदा उन्ही कसीदे जे अक़ीदे ते हली पवे जेको महबूब जे दरबार में मक़बूल छला, मंज़ूर छला। हुज़ूर जंहिंजे सदक़े में हुनखे इनाम अता फरमायो आहे, उन में जेके ॻाल्हियूं से शिरक न आहिनि, कुफ़र न आहिनि, बिदअत न आहिनि, ख़राब ॻाल्हियूं न आहिनि। उन में उहे ॻाल्हियूं निकिरियूं जेके अहले सुन्नत जमात जे मसलक मुताबिक़ आहिनि, मुंहिंजे आका जे शान जो बयानु छला। हाणे तूं चवंदे छा त शरफ़ुद्दीन बूसरी नबी पाक खे अलाह खां वधाए छॾियो? चवंदे? चओ त सही, ईमान त हलियो वञे। ओ मुंहिंजा भाउ मुस्लमान दोस्त, अल्लाह पाक फरमाए या अय्युहल्लज़ीना आमनू हल अदुल्लुकुम अला तिजारतिन तुंजीकुम मिन अज़ाबिन अलीम तुमिनून बिल्लाहि व रसूलिही। अल्लाह ते ईमान आण, अल्लाह जे रसूल ते भी ईमान आण। ईमान आण जो मतलब इहो कोन्हे को त तूं ऐब पियो कढ, इहे अक़ीदो रख त मुंहिंजो मुहम्मद बेऐब आहे। अब हा या न? नबी करीम सल्लल्लाहु अलैहि व आलिहि व बारक वसल्लम खे खुदा तबारक व तआला हर तरह सां बेऐब पैदा कयो। हजरत भिटाई साहब रहमतुल्लाह अलैहि फरमाइनि था, जोड़े जोड़ जहान जी जॾहिं जोड़ियाई खावंद ख़ास खल्के मुहम्मद मुकाई कलमो तह करीम ते चिटो चायाई अन मौला कव अंत महबूबी ये उताई पो लिखी ॾिनाई ॿई सराहूं सैयद खे। रब करीम जे ज़ात बाबर कादरी पंहिंजे प्यारे हबीब खे पैदा फरमायो त ही जहान हू जहान ॿई मुस्तफ़ा खे ॾेई छॾी। हा या न? हा साईं, ॾेई छॾियईं, माना हाणे अलाह वांदो वेठो आहे। इहे चवंदा थी बाबा, माना हाणे नबी पियो जहान हलाए, अलाह वांदो आहे। ओ चरिया तू क़ुरान पढ़, अल्लाह तबारक व तआला फरमाए थो वल मुदब्बिरात अमरा। क़ुरान अल्लाह जो रब सही फरमाए थो, मूंखे उन्हनि जो कसम आहे, उन्हनि मलाइकनि जो कसम आहे जेके जहान जे निज़ाम जी तदबीर कंदा आहिनि। उहे मलाइक जेके जहान जे इंतज़ाम खे हलाईंदा आहिनि ऐं जहान जे इंतज़ाम जी तदबीर कंदा आहिनि, रिथूं कंदा आहिनि। पोइ ताजी माना त मलाइक रिथूं पिया कनि, अलाह चुप कयो वेठो आहे। ईअं आहे छा? ईअं कोन्हे अबा, सम्झ जो फेरो आहे। हक़ीक़त हीअ आहे त ख़ुदा पाक त थियो अहकमुल हाकिमीन। ख़ुदा छा आहे साईं? रब तबारक व तआला हाकिमन जो हाकिम आहे, पर उन हाकिमन जे हाकिम जे हेठां कई मातहत आहिनि, के मुदब्बिरात अमरन आहिनि, के अहिड़ा मलाइकनि जेके जहान जे निज़ाम खे हलाईंदा आहिनि, के वरी अहिड़ा आहिनि रुब अशअस व अग़बर लौ अक़सम अलल्लाह लबरहू। मुंहिंजे हबीब पाक फरमायो आहे, मुंहिंजे उम्मत में हिकिड़ा अहिड़ा बि मजज़ूब आहिनि, अहिड़ा बि फ़क़ीर आहिनि, वार टिड़ियल, कपिड़ा फाटल, शक्ल जा सादा, मतरूदुन अनिल बाब, माण्हुनि जे दरवाज़नि खां परे थियल, ॾिसो त हुन खां नफ़रत कयो। पर उन्हनि जो अल्लाह जे दरबार में एॾो शान आहे, जेकॾहिं हथ खणी कसम खणी चवनि त अॼु सिज कोन उभरंदो, रब थो चवे मां न उभारींदुसि। लौ अक़सम अलल्लाह,
खुदा जो कसम खणी जेकॾहिं चवनि त न थींदो रब तो मत लबर रहू ज़रूर ईअं थींदो आहे जीअं हो चवंदा तीअं थींदो आहे छो अल्लाह हुननि जो मोहताज कोन्हे रब तो फरमाए त मां हिनखे जहान जो निज़ाम अता करे छॾियो आहे असांजे मुर्शिद साईं हज़रत पीर साईं रोज़े वारनि सभु चयो रज़ी अल्लाह ताला अन्हु मलफूज़ आशरी में लिखियो आहे हिकिड़ो फ़क़ीर हूंदो हो रियासत ख़ैरपुर में जंहिंजा वार तमामु वॾा हूंदा हुआ वारनि खे धाॻो ॿधी छॾींदो हो अबां सम्झो था न खोड़ा ऐं ख़ैरपुर इन जे विच ते मीराणी कची सड़क हूंदी हुई उन ते वेठो हूंदो हो वॾा वार हूंदा हुआ फ़क़ीर हो हुनजे वारनि खे कचो धाॻो ॿधल हूंदो पीर साईं फरमाइनि था जेतिरा ॾहाड़ा धाॻो ॿधल हूंदो हो वार न लुॾंदा हुआ त जहान में थापुर हूंदी हुई निज़ाम सुहिणो पियो हलंदो हो कॾहिं कॾहिं वरी वारनि जो धाॻो छोड़े छॾींदो हो हवा ते वार लुॾंदा हुआ त मुल्क में अफ़रा तफ़री फितरो फसाद लॻो पियो हूंदो माना ख़ुदा पाक जा वली अहिड़ा थी जो जहान हुनजे वारनि में ॿधो पियो ओ मुंहिंजा प्यारा अल्लाह जे वलियनि खे ख़ुदा ताला ताक़त अता कंदो आहे पर अल्लाह पाक जी ताक़त ज़ाती आहे ख़ुदा पाक जी ताक़त अज़ली आहे ख़ुदा पाक जी ताक़त पंहिंजी आहे ऐं अल्लाह जे वलियनि खे या नबियनि खे ख़ुदा पाक जा इख़्तियारात अता फरमायल हूंदा आहिनि फ़र्क़ु थियो ख़ुदा जी पंहिंजी ताक़त वलियनि खे ख़ुदा जी ॾिनल ताक़त फ़र्क़ु आहे या न आहे पोइ फ़र्क़ु आहे त पोइ शिरक बि कोन्हे दुरूद शरीफ़ बुलंद आवाज़ पढ़ंदा नाम सल्ली अला सय्यदना व नबीना व मौलाना मुहम्मद व आलिहि व सहाबिहि व बारिक वसल्लम अलैहि बाबा थका त कोन हो न सही अञा हले न कमु क़ुरान पाक जी आयत जी माना अञा पूरी कान थी आहे अरे फरमाए थो तुमिनून बिल्लाह अल्लाह ते ईमान आणियो व रसूलिही ऐं सदुस रसूल ते ईमान आणियो थोरी वज़ाहत कयां अल्लाह पाक खे मञो था छा था मञोसि वहदहू ला शरीका कादिरा कदीरा रहीमा गफ़ारा सत्तारा मुहय्या मुमीता हय्या क़य्यूमा दाइमा क़ाइमा सभु मञो था न हिकिड़ो माण्हू आहे चवे थो मां रब खे मञां थो वहदहू ला शरीका अकेलो भी आ गफ़ार भी आ सत्तार भी आ हर शय अल्लाह पाक जी पर हिकड़ी गाल मां नथो मञा अल्लाह सब कुछ आ पर खुदा ताला गफूर रहीम नाहे मुसलमान या काफिर ॾाढे चओ चवे थो रब करीम जे ज़ात बाबरका जूं सभई सिफ़तूं मञा थो पर रब करीम जे ज़ात बाबरका जी हिकड़ी सिफ़त हय्युल क़य्यूम इहा नथो मञा निमाज़ी भी आ पोइ बि काफ़िर ॾाढे ॻाल्हायो रोज़ा थो रखे पोइ तबलीग थो करे ईअं न कयो वरी अहिड़ी सख़्ती न कयो हुनजे निमाज़ खे ॾिसो हुनजे रोज़नि खे ॾिसो हुनजे हज खे ॾिसो हुनजे तबलीग खे ॾिसो हुनजे बिस्तरनि खे ॾिसो कुझु त महिरबानी कयो वरी ॾिठा अथव न साईं हा चवे थो त रब करीम सभु कुझु मञा थो पर हय्युल क़य्यूम न आहे छो यार अहिड़ी सख़्ती छाकाणि को सख़्तु मुल्क आहे हिकिड़ी ॻाल्हि जेकॾहिं काफ़िर थी वियो निमाज़ूं छुटियूं मालूम थियो त रब जे हिकिड़ी सिफ़त जो इनकार कयईं ईअं न सही 99 सिफ़तुनि मां 98 मञे थो हिकिड़ी सिफ़त जो इनकार त निमाज़ूं बि लुढ़ी वयूं रोज़ा बि लुढ़ी विया ज़कातूं बि लुढ़ी वयूं चिल्ला बि लुढ़ी विया अब हाओ न सही इहे जेके बिस्तरा खईंसे बि लुढ़ी विया मथे ते मेहराब ठहींसे बि लुढ़ी विया सुन्नतूं रखींसे बि लुढ़ी वयूं नफ़ल पढ़ींसे बि लुढ़ी विया अब हाओ या न का बची का शइ हर शइ वली छो त छा थो चवे त रब हय्युल क़य्यूम आहे कोन अल्लाह साईं चयो त तुमिनून बिल्लाह अल्लाह ते ईमान आणियो ईमान आंदई पर अधूरो आंदई उदखुलू फिस्सिल्म काफ़ा इस्लाम में पूरा पूरा दाख़िल थियो माना इन ते अमल न कई अल्लाह खे मञी पर ख़ुदा जे हिकिड़ी सिफ़त जो इनकार कई तंहिंजे करे निमाज़ूं वयूं रोज़ा विया हज विया ज़कातूं वयूं ख़ैरातूं वयूं हर शइ हली वई जो हिकिड़ी सिफ़त नथो मञे ईअं न था हाणे थोरो अॻिते हल अल्लाह ताला साॻी आयत में चयो आहे तुमिनून बिल्लाह व रसूलिही ईमान आण अल्लाह ते ऐं रसूल कुल इन्नमा अना बशरुम मिस्लुकुम अल्लाह ताला ईअं कोन थो चए त कूलू इन्नमा हुवा बशरुम मिस्लुकुम ईअं आहे छा अब हाफ़िज़ को आहे मस किथे हाफ़िज़
अब आए हाफिज़ गुरा कुछ ही कोन था छो भला वाह जो कुरान पाक याद कया था अरे ड्रजन था तसा को आए तू लाए किथा पुछदो खत्मा भी नहीं आप पढ़ेदा न खलक खुदा जी बेचारी पुछे बड़े या लमु न तालमु या फलो अल्लाहु अकबर माण्हू खे कहिड़ी होता लका तो पढ़े पियो अब आओ न सही वाह जो पढ़े थी मुंडे कलाक में 40 रकातूं ख़तम 20 तरावियूं 20 सोणी नमाज़ ॾाढा ख़ुशि थींदो या त ख़बर कान का त दरड़े वञी ॿाहिरि निकितो आहे अब हाफ़िज़ो नाराज़ न थियो कुरान में चाहे कुल इन्नमा अना बशरुम मिसलुकुम ईअं तो करे त कूलू इन्नमा हुवा बशरुम मिसलुकुम अल्लाह ताला फरमाए थो त कुल मुंहिंजा हबीब तूं चओ केरु चवे मुंहिंजा महबूब तूं चओ त अना बशरुम मिसलुकुम मां तव्हांजे मिसाल बशर थी आयो आहियां यानी ईअं ख़ुदा नथो चवे त ऐं मोमिनो तव्हां बि चओ त मुहम्मद बशर आहे फ़र्क़ु आहे या न मुंहिंजा प्यारा दोस्त माउ खे हक़ आहे जेकॾहिं पुट खे चए मुंहिंजा बच्चा मुंहिंजा जिगर गोश मुंहिंजा अखियुनि जा ठार ओ मुंहिंजा पुटड़ा मुंहिंजा फर्ज़ंद माउ चई सघे थी न पर जेकॾहिं अमड़ खां ॿुधी त पुट खे थी चवे मुंहिंजा बच्चा पुट तूं बि सुभाणे चओ पंहिंजे उस्ताद खे ओ मुंहिंजा बच्चा मुंहिंजा पुट मुचड़ा खाईंदे या न उस्ताद टिड़ी पोइ वई तूं चयोसि नाराज़ न थी तोवारी अमड़ जो तोखे बच्चा पुट चवंदी आहे मां चयो त छा थी वियो चवंदी अंधा अकुल जा अंधा हो मुंहिंजी अमड़ आहे हो भली मूंखे चवे हुनखे हक़ आहे मां हूअ चई सघे थी लेकिन तोखे चंडरा कहिड़ो हक़ आहे तूं मूंखे चओ साईं तूं मुंहिंजो उस्ताद आहे अब आओ या न ॾाढे त ॻाल्हाया हाणे सम्झा थो तव्हां बि थका हो बसि मां हाणे ॻाल्हि पूरी थो कयां बसि वधीक न हाणे साईं मौलाना मोहम्मद हारून साहब तव्हांजो ख़तीब तव्हांजो उस्ताद चवे बाबा मां तव्हांजो ग़ुलाम आहियां जमायत जो नौकर आहियां तव्हां मुंहिंजा साईं आहियो मां तव्हांजो बानो आहियां ईअं न बाबा हाणे सुभाणे चइजोसि अचो साईं बाना भली करे आए असांजा नौकर चवंदोसि निमाज़ ई कान थिएव अब हाओ यार को बेवकूफ़ चएसि कल्ह जो मौलवी साहब मेंबर ते बि चयो त मां तव्हांजो नौकर आहियां पोइ नौकर न आहे त ॿियो छा आहे अब हुनखे हक़ आहे कसर नफ़्सी लाइ जेकर चवे त चई सघे थो जमायत खे हक़ आहे छा जमायत खे हक़ न आहे चवण जो ओ मुंहिंजा प्यारा दोस्त अज़ीज़ अहिड़ी तरह सां मुंहिंजे हबीब पाक जेकॾहिं कंहिंजे कसर नफ़्सी जे लाइ चयो तफ़सीर बैज़ावी लिखियो आहे तफ़सीर कबीर लिखियो आहे सभई लिखनि था त रब पाक हबीब खे फरमायो मुंहिंजा हबीब तूं चओ छो हदमल नफ़्सी ही कसर नफ़्सी जे लाइ दिलि खे सम्झाए त मां तव्हांजे मिसाल आहियां पर असुल ऐं मिसल में फ़र्क़ु आहे असुल ऐं जेकॾहिं को चवे त फलाणे जो मुंहुं अहिड़ो आहे जहिड़ो चंड चइबो आहे न बाबा सच ॿुधा त चंड अहिड़ो अथसि चंड सॼे जहान खे रोशन थो करे अधे जे मुंहुं कमरे में रोशनी कई आहे पोइ चंड अहिड़ो कीअं थियो चओ बि था साईं मुंहुं अहिड़ो जहिड़ो चंड हा भाउ चयो अथव कॾहिं चवंदा हो न भला ईअं आहे चंड जहिड़ो आहे न फ़र्क़ु आहे त मुंहुं जहिड़ो चंड इहो मुंहुं हुनजो थी पियो मिसल ऐं चंड थी पियो असुल सम्झे न साईं त मिसल में ऐं असुल में फ़र्क़ु हूंदो आहे नसी नबी से फरमाया अना बशरुम मिसलुकुम मां तव्हांजे मिसल आहियां माना तव्हांजी ज़ाहिरी शक्ल शबाहत जी आहे तव्हांखे बि हथनि मूंखे बि हथनि तव्हांखे मुंहुं आहे मूंखे बि मुंहुं आहे तव्हांखे वात आहे मूंखे बि वात आहे तव्हांखे बि कन आहिनि मूंखे बि कन आहिनि अवां बि ॻाल्हायो था मां बि ॻाल्हायां थो तव्हां बि खाओ था मां बि खावां थो पर वरी पोइ बि फ़र्क़ु आहे तव्हांखे हथ मूंखे हथ तव्हांजा हथ खॼनि कुझु कोन थिए मां मोहम्मद हथ खणां त चंड चीरजी पवे अल्लाह अकबर तव्हांखे बि हथ मां मुहम्मद करीम खे बि हथ तव्हांजे हथनि मां का शइ कान निकिरे पर जेकॾहिं मुंहिंजो महबूब करीम अलैहिस्सलाम पंहिंजे हथनि मुबारकनि जे आङुरनि खे गिलास में या वटे में विझे आ गया जब मौज में कतरे से दरिया कर दिया पड़ गई जिस पर नजर बंदे से मौला कर दिया
मुझे हबीब पाक जे रहमत जो दरिया जोश में अची वने, वटे मुबारक में हथ मुबारक विझे, आंगुरन के पानी लगे, बाहर मुझो हबीब पाक हथ कढे, उंगलियां हैं फैज पर, टूटे हैं प्यासे झूम कर, नदियां पंजाब रहमत की है जारी, वाह वाह। हुजूर करीम जे ज़ात बाबरकात जंगता सहाबा किराम के पानी था पियारण पिया, 1500 सहाबियन आंगुरन में हथ पानी लगायो आ, बाहर कढियो आ त मुस्तफा जे पंजनि आंगुरन मां 5 नदियूं जारी थी वई। सच ॿुधाए तुंहिंजा हथ नबी पाक जे हथ जहिड़ा आहिनि? ॻाल्हाए। हाणे हिकिड़ो मसइलो तव्हां ॿुधायो, सकरण जे शहर में को पढ़ियो लिखियो माण्हू, सकरण जे शहर में पढ़ियो लिखियो माण्हू पीउ खे चए त बाबा जहिड़ो हथ तोखे तहिड़ा मूंखे, बाबा जहिड़ो मुंहुं तुंहिंजो तहिड़ो मुंहिंजो, बाबा जहिड़ो कद तुंहिंजो तहिड़ो मुंहिंजो, बाबा सच ॿुधाइजांइ जहिड़ियूं टंगूं तुंहिंजूं तहिड़ियूं मुंहिंजूं, बाबा जहिड़ो तूं बशर तहिड़ो मां बशर, बसि तूं मां हिकु जहिड़ा। छा चवंदुसि? हरामी या हिलाली? ॾाढे चओ। छो हरामी? कहिड़ो ॾोह कई? कूड़ बि को नथो हणे। छो हरामी? पीउ जे साम्हूं थियो, ईअं न था। हाणे जेकॾहिं पीउ जे साम्हूं थिए, पीउ खे चवे त जहिड़ो तूं तहिड़ो मां, तोड़े हिकु जहिड़ा हुजनि बि, पर पीउ अथसि, पीउ खे जेकॾहिं पुटु चवे त मुंहिंजा प्यारा दोस्त भली तव्हां कहिड़ा बि मोतबर हुजो शरीफ़ हुजो, पर चिड़ में चवंदो त हरामी आहे, चवंदोसि न, गुस्सो लॻंदो तोखे हरामी छोरो आहे, पीउ खे त मां तो चिड़ो आहे। हाणे तूं ॿुधाइजां, अड़े पीउ असांजा कहिड़ी शइ, असांजे पीउनि जो कहिड़ो मुल्ह, कहिड़ी क़ीमत आहे, ख़ुदा जो कसम आहे सॼे जहान जा अबो अम्मा मोहम्मद करीम तां क़ुर्बान कजनि। उम्मती सदाए नमक हरामी थी पवे, पंहिंजे महबूब मोहम्मद करीम ते कलमो भरे ऐं उन खां पोइ चवे त जहिड़ो नबी तहिड़ो मां, नबी बि बशर मां बि बशर। ओ मुंहिंजा प्यारा दोस्त, पीउ खे पाण जहिड़े चवण वारो हरामी ॿार थी सघे थो जेको नबीअ खे पाण जहिड़ो चवे सो हिलाली या हरामी? मां नथो चवां, तव्हां सकरन वारा था चओ, मतां मूं ते हणो, तव्हां भली चओ, मां यार कोन थो चवां, मतां चए को ते असांखे हरामी चई वियो आहे, या फतवा तव्हां ॾिनी आहे, हाणे मोह बि तव्हां ॾिजो सुभाणे। अब जेको नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां हमसरी जी दावा करे त नबी मां जहिड़ो आहे, उहा अदा तोखे ख़बर कान्हे का। अन बशरुम मिस्लुकुम पढ़ी, पर अॻिते कोन पढ़ी, अन बशरुम मिस्लुकुम यूहा इलैया। ओ दुनिया वारो, मां त तव्हांजे शक्ल में ज़ाहिरी सूरत में तव्हां जहिड़ो थी आयो आहियां, पर वरी बि फ़र्क़ु आहे, अव्हां ॾे कुती बि कान ईंदी आहे, मुंहिंजे दर ते जिब्रील झुकंदो आहे। यूहा इलैया, मुंहिंजे तरफ़ वही कयो वेंदो आहे, मुंहिंजे दर ते जिब्रील ईंदो आहे। हिकिड़े अल्लाह जे वलीअ चयो आहे, अन बशर दा शोर न मचा तूं, ख़ुदा जो वली थो चवे, अन बशर दा शोर न मचा तूं, विच यूहा दे दीद टिका तूं, आवे भाईड़ा इंसाफ़ त पा तूं, कुझु त सोच सोचाईंदी रहो, जेकर चाहीं अहद को मिलना, अहमद नाम पकाईंदी रहो, जिथ जो वेखी नाम मुहम्मद, चुम अखियां ते लहंदी रहो। अल्लाह जे वलीअ खां पुछा, बा तोखे ख़बर कान्हे का? चए थो अदा इहो अन बशर मिसलुकुम, अन बशर मिसलुकुम, इहो शोर न मचाए, ज़रा अॻिते त हल, विच यूहा दे दीद टिका तूं, यूहा में ज़रा नज़र कर त ख़बर पइजी वञे त मोहम्मद जो छा परवाज़ आहे। अब हाओ या न? एहन कोई राज़ निराले, अल्लाहु अकबर, एहन कोई राज़ निराले, आशिक ते माशूक विचाले, छोड़ मसइले कुल जुज़वाले, मुफ्त न मग़ज़ खपाईंदी रहो, जेकर चाहीं अहद को मिलना, अहमद नाम पकाईंदी रहो, जिथ जो वेखी नाम मुहम्मद, चुम अखियां ते लहंदी रहो। पर मैं तो जेकर ईमान वारो आहे त जाथे मुंहिंजे आका जो नालो ॾिसी चुमे अखियुनि ते रख त बेड़ा पा। अब हाओ या न? बाजू मुहम्मद रब को ॻोल्हण, पुछ वलीअ खां न सही, चए थो जेकॾहिं मुस्तफ़ा खे छॾे रब ॻोल्हींदे त कोन मिलंदी। अब हाओ या न? बाजू मोहम्मद रब को ॻोल्हण, महज़ है अपने आप को रोलण, बिना संभावण खीर विलोड़ण, मुफ्त न मग़ज़ खपाईंदी रहो, जेकर चाहीं अहद को मिलना, अहमद नाम पकाईंदी रहो, जिथ जो वेखी नाम मुहम्मद, चुम अखियां ते लहंदी रहो।
ओ मुंहिंजा अदा ख़ुदा जे वलियनि सच चयो आहे, अलाह जे वलियनि असांखे ॿुधाए छॾियो आहे त मुंहिंजो प्यारो आका बेमिसाल नबी आहे। चओ असांजो प्यारो हबीब बेमिसाल नबी। चओ त मुंहिंजो मुस्तफ़ा अखलाक में बेमिसाल, किरदार में बेमिसाल, शक्ल में बेमिसाल, सूरत में बेमिसाल, शबीह में बेमिसाल, इल्म में बेमिसाल, फजीलत में बेमिसाल, जिस्म में तखलीक में बेमिसाल। खुदा फरमाइंदो आहे हुवल्लज़ी युसव्विरुकुम फिल अरहाम कैफ़ यशा। मां रब आहियां जो तव्हां जूं सूरतूं अहां जे माउनि जे पेट में पंहिंजे मर्ज़ी सां ठाहींदो हा। कारो ठाहियां, भूरो ठाहियां, लूलो ठाहियां, लंगड़ो ठाहियां, काणो ठाहियां, सिधो ठाहियां, मुंहिंजी मर्ज़ी आहे। जीअं वणे मां तीअं तव्हांखे ठाहींदो आहियां। पर मोहम्मद करीम सां इहो कानून लागू कोन्हे को। अल्लाह ताला जे हबीब पाक जो शान हीअं आहे जो सहाबी आहे मुंहिंजे प्यारे हबीब खे तो अर्ज़ु करे व अजमल मिन कलम तरकत आइनी व अहसन मिन कलम तलदिन निसाउ खुलिक़त मुबर्रअम मिन कुल ऐबिन कअन्नक कद खुलिक़त कमा तशाउ। मुंहिंजा प्यारा हबीब रब करीम तोखे हर ऐब खां पाक पैदा फरमायो आहे ऐं तो जहिड़ो सुहिणो मूं काथे ॾिठो कोन्हे को। मतां को चवे त तो न ॾिठो त छा थी पियो, मां सच थो चवां त तो जहिड़ो न को ॼाओ न को ॼमंदो। चवण वारो केरु आहे? नबी पाक जो सहाबी। चवण वारो केरु आहे? मुस्तफ़ा जो अल्लाह अबा समझो था लाइन त हुजूर जो केरु आहे? सहाबी। केरु आहे साईं? ॾाढे चओ केरु आहे? सहाबी मुस्तफ़ा अलैहिस्सलाम जो। छा थो चवे? कअन्नक कद खुलिक़त कमा तशाउ। मुंहिंजा महबूब अल्लाह पाक तोखे ईअं ठाहियो जीअं तो मुहम्मद चाहियो। हिन लठ चयो कारीगर खे त मूंखे हीअं ठाहे, हुई कान त चवंदी काथऊं। असां चयो अलाह खे त मौला असांखे हीअं ठाहे। असां हुया सही कोन त कीअं चवंदासीं? ईअं न सही। नबी करीम अलैहिस्सलाम खे अलाह से ठाहे थो। सहाबी थो चए या रसूल अल्लाह तोखे अलाह ईअं ठाहियो जीअं तो चयुसि। हाणे इहो मसइलो सम्झायो मूंखे। ख़ुदा जो क़ुर थो चवे त मां तव्हांजे माउनि जे पेटनि में तव्हां जूं सूरतूं तस्वीरूं पंहिंजे मर्ज़ी सां ठाहींदो आहियां। जीअं मुंहिंजी मर्ज़ी तीअं ठाहियां, ईअं न सही। पर नबी पाक अलैहिस्सलाम खे सहाबी थो चए सही न, ॿियनि जे लाइ ईअं आहे त जीअं अलाह चाहियो तीअं ठाहियईं, पर तो मोहम्मद करीम खे जीअं तो चाहियो तीअं ख़ुदा तोखे ठाहियो। हुज़ूर चवे सा चुप कर, शिरक थो करीं। छा थो चवीं? मुशरिक थी ईमान हलियो ई। चवनि था न सही न। नबी करीम अलैहिस्सलाम हुनखे ईअं कोन था फरमाइनि। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम दुआ था घुरनि अल्लाहुम्मा अय्यिदहु बिरूहिल क़ुदुस। ओ मुंहिंजा मौला हिन हसान मां मुहम्मद जी तारीफ़ कई आहे। मां तोखे अर्ज़ु थो कयां त जिब्रील खे हिन जे मदद जे लाइ मोकिलींदो रहिजां। जिथे मुंहिंजो हसान हले उते जिब्रील गॾु हुजे। हज़रत हसान थो चवे ख़ुदा जो कसम आहे नबी करीम जे दुआ खां पोइ मां जॾहिं बि शेर चवंदो हुउसि, अॼु हुज़ूर जी नात चवां, बीठो हूंदो हुउसि जिब्रील कन में चवंदो वेंदो हो, मां चवंदो वेंदो हुउसि। हज़रत जिब्रील अली दुआ थी अल्लाहुम्मा अय्यिदहु बिरूहिल क़ुदुस। ओ मुंहिंजा मौला हिन जी रूहुल क़ुदुस जी मदद फरमाइजां। चवे थो मां जीअं बि नबी पाक जे शान ॻाइण जे लाइ उथंदो हो त जिब्रील पहुची वेंदो हो, कन में चवंदो वेंदो हो, मां शेर ॻाईंदो वेंदो हुउसि। ओ अदा भ्या मुस्लमान ज़रा सोचींदो हल। उहो फ़ैसिलो थो करे कअन्नक कद खुलिक़त कमा तशाउ। रब पाक तोखे ईअं पैदा कयो जीअं तो पे चाहियो। हसान जो ईमान आहे। हे जेको जिस्म मुंहिंजे हबीब जो आहे, अना बशरुम मिस्लुकुम वारी जेका सूरत आहे, हे जेके हथ आहिनि, ही जेके पेर आहिनि, इहे मुहम्मद करीम जी असलियत न आहिनि। इहे बाद में मुस्तफ़ा खे अता कया विया आहिनि। मुंहिंजे हबीब पाक जी असलियत उहा आहे जो आदम भी कोन्हे, हवा भी कोन्हे को, मिट्टी भी कान्हे का, ज़मीन भी कोने को, आसमान भी कोने को, का शय काने का। अव्वल मा खलक अल्लाह नूरी, सब का अव्वल मोहम्मद करीम जो नूर हुयो। आओ या न? सब का अव्वल मुस्तफ़ा जो, सब का अव्वल नबी करीम अलैहिस्सलाम। वो जेको सब का अव्वल हो त उहो छा हो? बशर हो या नूर हो? बशर पोइ थियो आहे, आदम बाद में आयो आहे, उन जी तखलीक पोइ थी आहे। अल्लाह पाक पंहिंजे हबीब पाक खे सभ खां अव्वल ठाहियो। यादि रखजांइ रुगो अव्वल न, बल्कि अल्लाह खे अव्वल अल्लाह मञण वारो बि मोहम्मद जी ज़ात आहे।
रब से फरमाए थो कुन्तु कंज़न मख़फ़ियन फ़अहबब्तु अन उरफ़, मां हिकिड़ो मख़फ़ी खज़ानो हुयुसि, कहीं कोन पे सुञातो त मां रब छा आहियां। वहदहू ला शरीक हुयुसि, पर मुंहिंजी वहदानियत ज़ाहिर कान हुई। रज़्ज़ाक़ हुयुसि, पर मुंहिंजी रज़्ज़ाक़ी ज़ाहिर कान हुई। क़ादिर हुयुसि, पर मुंहिंजी कुदरत ज़ाहिर कोन हुई। मां रहीम हुयुसि, पर मुंहिंजी रहमत ज़ाहिर कोन हुई। मां गफ़ूर हुयुसि, पर मुंहिंजी गफ़ूरियत ज़ाहिर कान हुई। मां मुहयी हुयुसि, पर मां जंहिंखे हयात कयां सो ज़ाहिर कोन हो। मां मुमीत हुयुसि, पर जंहिंखे मारियां सो को बि कोन हो। मुंहिंजूं सिफ़तूं अज़ली हुयूं, मुंहिंजूं सिफ़तूं क़दीम हूं, पर मुंहिंजे सिफ़तुनि जो इज़हार हुयो ई कोन को। फ़अहबब्तु अन उरफ़, पोइ मूंखे मुहबत पैदा थी त मां पंहिंजो पाण ज़ाहिर कयां। फ़ख़लक़तु नूर मुहम्मदिन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, रब तो फरमाए पोइ मां पंहिंजे हस्ती खे ज़ाहिर करण जे लाइ मुहम्मद जो नूर ठाहियो। पंहिंजे हस्ती खे ज़ाहिर करण जे लाइ छा कयुमि? फ़ख़लक़तु नूर मुहम्मदिन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, पोइ मां पंहिंजे प्यारे हबीब जे नूर खे पैदा कयो त मुस्तफ़ा जो नूर ठहे त मुंहिंजी हस्ती ज़ाहिर थिए। अड़े अल्लाह पाक जी हस्ती जे इज़हार जो सबब बि नबी करीम जी ज़ात आहे। अगर हुजूर जी ज़ात न हुजनि हा, ख़ुदा जो कसम आहे त महबूब पाक अलैहिस्सलाम जे नूर जे सदके ख़ुदा सुञातो थी, पर हुजूर न हुजे हा त ख़ुदा जे रबूबियत खे बि कोन सुञाणी आहे। हज़रत ख्वाजा इमाम रब्बानी सब चो रहमतुल्लाह अलैह, इमाम रब्बानी मुजद्दिद अल-फसानी रहमतुल्लाह अलैह मक्तूबा शरीफ जे चौथे हिस्से में लिखियो आहे त ख़ुदा रा अज़ीम परस्त तशमी कुनम के रब्बे मोहम्मद, मुजद्दिद वक़्त जो सिलसिले नक्शबंदिया जो इमाम आहे। फरमाइनि था त मां ख़ुदा खे ख़ुदा मञींदो आहियां, पर छो कि तो ख़ुदा खे ख़ुदा इन जे करे मञींदो आहियां जो मुंहिंजो ख़ुदा मुंहिंजे मुहम्मद जो रब आहे। मुंहिंजे मुहम्मद जो रब आहे तॾहिं मां ख़ुदा खे ख़ुदा थो करे मञा। अड़े इमाम रब्बानी ते ॾे फतवा, हो थो चए त ख़ुदा खे इन जे करे थो मञा जो मुंहिंजे मुहम्मद मुस्तफ़ा जो रब आहे। हुन को ग़लति कोन सम्झो हो, हुन बि सहाबा खां सिखियो आहे। हज़रत उस्मान जो वाक़ियो तव्हां ॿुधो आहे। नबी करीम अलैहिस्सलाम जी ख़िदमत में हिकिड़ो सहाबी आयो आहे, या रसूल अल्लाह, न्याणी वॾी थी वई आहे, पुटु परणाइणो आहे, न्याणी परणाइणी आहे, ख़र्च कोन्हे, महिरबानी करे ॾोकड़ ॾियो, मदद ॾियो। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाइनि था ॾोकड़ वठो उस्मान खां, वञ वञी हुनखे चयो अल्लाह जे नाले तोखे ॾींदो। सहाबी हुज़ूर अचण सां सिधो हज़रत उस्मान वटि आयो, साईं न्याणी जी शादी करणी आहे, पुटु परणाइणो आहे, वारो कर, ख़ुदा जे नाले कुझु ॾियारा। हज़रत उस्मान गनी 60 दीनार कढी ॾिना। घणा दीनार? साहबी वरिता, वापसि थियो, हिसाब ठाहियईं, कपिड़ा बि वठंदुसि, ख़ुशबू बि वठंदुसि, चांवर बि वठंदुसि, फलाणी शइ बि वठंदुसि, मिठाई बि विराईंदुसि, पर हाणे ख़र्चु 100 रुपयो आहे, 60 मां त पूरत कान्हे, 40 खुटनि था। हाणे वरी ॿीहर नबी पाक ॾे वञा, या पाण ॾे या कंहिं ॿिए ॾे मोकिले, 100 पूरो करणो आहे। मोटी आयो, नबी पाक अर्ज़ु कई क़िबला खोटी थी पई आहे, अञा कुझु खपनि। घणा मिलिया थी? 60। हज़रत उस्मान ॾिनई न, चई हाओ साईं, भला ॾे ख़बर मुंहिंजे सोणे उस्मान खे छा चयो हुई। नबी साईं फरमाइनि था, साहबी अर्ज़ु कयो या रसूल अल्लाह, चयोमांसि त अल्लाह जे नाले कुझु ॾियाराए त पोइ 60 ॾेई छॾियईं। साईं फरमाइनि था हाणे ॿिए ॾे कोन थो मोकिलियां, साॻे उस्मान ॾे वञ, अगारो अल्लाह जो नालो खणी वे, हाणे मां मुहम्मद जो नालो खणी वञे। हाज़िर साईं वञे थो, पर लेखा कंदो थो वञे। अल्लाह जे नाले 60 मिलिया आहिनि, नबी करीम जे नाले 30 मिलंदा, अञा बि 10 खुटनि था। अलाह वॾो आहे न साईं, अलाह जे नाले 60 त नबी पाक जे नाले अधु त मिले न। लेखा कंदो पहुतो हज़रत उस्मान साईं वटि, दरवाज़ो खटखटाई, उस्मान साईं ॿाहिरि आयो। ओ सोना उस्मान, जे जी वदा अगारो आयो हुयो साईं अल्लाह जो नालो खणी, 60 दीनार ॾिना थी, अञा मुंहिंजी पूरत कान्हे का, मोटी आयो आहियां। तोखे मां कसम थो ॾियां मुहम्मद करीम जो नालो नबी पाक जो वठी आयो आहियां, हुज़ूर जे सदके में मूंखे कुझु ॾियाराए। हज़रत उस्मान गनी जॾहिं नबी पाक जो नालो ॿुधो आहे, अखियुनि मां पाणी वहणु शुरू थी वियो आहे। ॿाह खां वठे थो, चवे अदा हल हल मुंहिंजे घर ॾे। घर वठी आयो आहे, चवे थो हे घर तुंहिंजो, हे दौलत तुंहिंजी, हे माल तुंहिंजो, हे मिल्कत तुंहिंजी, सभु कुझु तुंहिंजो, पर हे उस्मान बि तुंहिंजो आहे। मूंखे मुहम्मद करीम जे नाले तां हर शइ कुर्बान करे छॾणी आहे। अल्लाह अकबर। छो? हज़रत उस्मान साईं खे चई छो? अल्लाह जे नाले 60 दीनार ऐं नबी जे नाले सभु कुझु छो थो ॾी? ॻाल्हि त कर, टोक त नथो करी मूं ते। हर शइ नबी पाक जे नाले घर थो कुर्बान करी। चए थो अदा हाओ
टोक ना है, मजाक ना है, हकीकत आ। छाजे करे अल्लाह असां कोन ॾिठो हो, अल्लाह असां कोन सुञातो हो, क़ुरान असां कोन ॾिठो हो। रब मिलियो त बि इन्ही जाइ तां मिलियो, क़ुरान मिलियो त बि नबी पाक वटां, इस्लाम मिलियो त बि नबी पाक वटां, ईमान मिलियो त बि नबी पाक वटां, रमज़ान मिलियो त बि नबी पाक वटां, जे रब रहमान मिलियो त बि नबी पाक वटां। हर शइ नबी पाक जे दरवाज़े तां मिली आहे, पोइ छो न मुहम्मद करीम जे नाले ते सभु कुझु क़ुर्बान करे छॾिया। अब इहो ईमान सहाबा जो तो मिनून बिल्लाह व रसूल ते अमल हो, अल्लाह ते ईमान आण, अल्लाह जे रसूल ते इहे पे ईमान आंदो जो हर शइ मुस्तफ़ा तां कुर्बान कई। अरे शुक्र नथो कई जो ख़ुदा ताला तोखे इमामुल अंबिया नबी ॾिनो आहे। अब ख़ुशी कजे न सही, शुक्रानो कजे या न। अहिड़ो नबी सही मिले जो सभु नबियनि जो सरताज, जो सभु नबियनि जो आला हज़रत अज़ीमुल बरकत इमाम अहले सुन्नत मौलाना शाह अहमद रज़ा खान साहब रहमतुल्लाह अलैह फरमाइनि था खल्क से औलिया, औलिया से रसूल। जेका ये अल्लाह जी मखलूक आ, आम मखलूक यानी आम मखलूक में वॾो शान आहे वलियनि जो। वॾो शान कंहिंजो? अल्लाह ताला जे ज़ात बाबरका जे आम मखलूक में वॾो शान वलियनि जो। पर मुंहिंजा प्यारा दोस्त, उन उहा ॻाल्हि पंहिंजी जाइ ते आहे, पर वलियनि खां वरी वॾो शान आहे रसूलनि जो। वलियनि खां वॾो शान कंहिंजो? आम ख़ल्क़ खां वॾो शान वलियनि जो। थकाओ आम मखलूक खां वॾो शान वलियनि जो, वलियनि खां वॾो शान रसूलनि जो। आला हज़रत रहमतुल्लाह अलैह फरमायो ख़ल्क़ से औलिया, औलिया से रसूल, पर रसूलों से आला हमारा नबी, पर रसूलों से आला हमारा नबी, सबसे आला व औला हमारा नबी, दोनों आलम का दूल्हा हमारा नबी, दोनों आलम का दूल्हा। थका हो ना मुझे हबीब जे शान ॻाइण वारो शहर आस्ते था मोहब्बत सां चओ, सीनो खोले जो त ख़बर पए। और मुंहिंजा प्यारा दोस्त कहिड़ी सुहिणी ॻाल्हि पियो अला हज़रत करे फरमाए थो, कौन देता है देने को मुंह चाहिए। तो ख़बर थी त कंहिंजे दर तां मिलंदो आहे, तो ॾियण जे लाइ बि ॿूथ खपे। आओ न सही, कौन देता है देने को मुंह चाहिए, देने वाला है सच्चा हमारा नबी, देने वाला है सच्चा हमारा नबी, सबसे आला व औला हमारा नबी, दोनों आलम का दूल्हा हमारा नबी, जिसकी दो बूंद है कौसरो सलसबील। मुझे आका जे फैज़, मुझे आका जे मेहरबानी, मुझे आका जे रहमत जा बकतरा मिलन जहान जा समुंड कुर्बान कर छॾिया। अब आओ या न मैं था, जिसकी दो बूंद है कौसरो सलसबील, है वो रहमत का दरिया हमारा नबी, है वो रहमत का दरिया हमारा नबी, सबसे आला व औला हमारा, दोनों आलम का दूल्हा हमारा। कहिड़ी सोहणी ॻाल्हि थो करे, हमारा नबी। छा थो फरमाए? हमारा नबी, हमारा। अबा जंहिंजो न नबी हूंदो उहो ख़ुशि थींदो या न? जेको चवंदो त मुंहिंजो नबी आहे, अबा ख़ुशि थींदो न सही। असांखे चवंदा आहिनि तव्हांजे नबीअ खे जेकॾहिं गैब जी ख़बर हुई त पोइ हीअं छो न थियो? अल्हम्दुलिल्लाह जो चंडा बि चवंदा त तव्हांजो नबी। अब आओ न सही,
तहांजे नबी के जे ख़बर हुजे हा त पोइ हीअं छो करे हा। मां तुंहिंजा शुक्र आहे जो असांजो नबी आहे। अल्लाह ख़ुदा करे त मरण महिल बि चऊं त असांजो नबी। हा हो या न सही? या रब जब तक मेरे जिस्म में जान रहे, या रब जब तक मेरे जिस्म में जान रहे, तुझ पे सदके तेरे महबूब पे कुर्बान रहे। ईमानदार ते चो त मुंहिंजा मौला जैसी तई जेरो हां तोते तुझे महबूब ते कुर्बान हो जाए। कुछ रहे या न रहे पर दुआ है कि ये अमीर, अमीर नालो आहे शायर जो, छा तो चवे कुछ रहे या कुछ रहे या न रहे पर दुआ है कि अमीर नज़ा के वक्त सलामत मेरा ईमान रहे। कुछ रहे या न रहे मरा त मोहम्मद जो कलमो भरे पो मरा। अब हाओ या न? आला हज़रत रहमतुल्लाह अलैह फरमाइन था पिया, ओ दुनिया वारो ॿुधी छॾियो, गमज़दूं को रज़ा मुयदादी जेके है। आला हज़रत फरमाइन था, ओ अहमद रज़ा ॾुखनि जा मारियल, सूरनि जा सतायल, फिराक जा फटियल, दुनिया जे तकलीफ़ुनि में सूरनि में बेचारा परेशान हाल, उनखे तूं ॿुधाए त घबरायो न, उनखे ॿुधाए त घबरायो। गमज़दूं को रज़ा मुयदादी जेके है, बेकसूं का सहारा हमारा नबी, बेकसूं का सहारा हमारा नबी, सबसे आला औला हमारा नबी, दोनों आलम का दूल्हा हमारा नबी, दोनों आलम का दूल्हा बेकसूं का सहारा, अपने मौला का प्यारा हमारा, गमज़दूं का सहारा हमारा नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। अल्लाह से तहां जी हाज़िरी असांजी हाज़िरी क़बूल फरमाए। खुदा पाक सभिनी खे आका जे इश्क सां आबाद फरमाए। रब करीम असांखे दोस्त दुश्मन जे सुञाणप जो अखियूं अता फरमाए। मुंहिंजे प्यारे महबूब करीम अलैहिस्सलाम जे सुन्नत पाक ते अमल जी तौफ़ीक़ अता फरमाए। वमा तौफ़ीक़ी इल्ला बिल्लाह व आख़िर दावाना अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन व सल्लल्लाहु तआला अला हबीबिही व नूर अर्शिही व क़ासिम रिज़्क़िही व ज़ीनत फ़र्शिही सय्यदना व नबीना व मौलाना मुहम्मदिन व आलिही व असहाबिही अजमईन। या अल्लाह बे औलादन के साले औलाद अता फरमा। या अल्लाह कर्ज़दारन जा कर्ज़ मुआफ़ फरमा। या अल्लाह तंग दस्तन के हलाल जी रोज़ी नसीब फरमा। मुंहिंजा मौला बे मोहब्बतन के आका जो इश्क़ ऐं मोहब्बत नसीब फरमा। बेदर्दन के आका जो इश्क़ ऐं मोहब्बत नसीब फरमा। मुंहिंजा ख़ालिक बद मज़हबन जी सोबत खां बचा, नेकन जी सोबत नसीब फरमा। मुंहिंजा ख़ालिक पंहिंजे हबीब जे गुंबद ख़ज़रा जो दीदार करा, पंहिंजे बैत रब्बी जो मुंहिंजा ख़ालिक असांखे दीदार नसीब फरमा। मुंहिंजा मौला हिन मस्जिद खे आबाद फरमा। मस्जिद वारनि आबाद कंदड़नि खे तूं आबाद फरमा। या अल्लाह पंहिंजे प्यारे हबीब करीम अलैहिस्सलाम जे सुन्नत पाक ते अमल जी तौफ़ीक़ अता फरमा। रब्बना तक़ब्बल मिन्ना इन्नका अंतस समीउल अलीम व तुब अलैना इन्नका अंतत तव्वाबुर रहीम। क़ाल अल्लाहु अज़्ज़ा व जल्ल फ़ी शान हबीबिहिल करीम इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी